अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़, अवां सुभाणे खोसो। नाज़रीन, वाइडियूं ॻाल्हियूं तव्हां माण्हुनि जूं ॿुधियूं हूंदियूं, पर जॾहिं को ज़िम्मेवार शख़्स, को पढ़ियल लिखियल माण्हू का वाइड़ी ॻाल्हि करे त उन ते हैरानगी बि थींदी आहे, उन ते ॾुख बि थींदो आहे ऐं उन जे रवैयनि ते, उन जी सोच ते अफ़सोस बि थींदो आहे। तव्हां हिकिड़ी वीडियो ॾिठी हूंदी जेका वायरल थियल आहे, जंहिंमें सिंध जे हिकु अहम अॻवान, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हिकु अहम अॻवान, सूबाई वज़ीर बि रहियो आहे, मंसूर वसाण साहिबु, जेको पाण खे पीर पागारे सां मुशाबत ॾियण जी कोशिशि कंदो आहे, छाकाणि पीर पागारो साहिबु कथियूं कंदो त हाणे हीअं थींदो हीअं थींदो। ही साहिबु बि पाण खे पीर पागारे नुमा करण जी कोशिशि कंदो आहे, कॾहिं चवंदो आहे इमरान जी हुकूमत एतिरा टाइम रहंदी, कॾहिं चवंदो आहे हिन टाइप जी हुकूमत रहंदी, हे एतिरो टाइम वज़ीर रहंदो, हे एतिरो टाइम न रहंदो। उन्हनि जी वीडियो में हू जेका गुफ़्तगू कनि था, उहा गुफ़्तगू हैरान कोन आहे। सिंध तबाह थी वई आहे, सिंध जा जेके माण्हू आहिनि उहे बेयारो मददगार आहिनि, हिकिड़े वेले जी मानी लाइ परेशान आहिनि। सॼी ज़िंदगी जन माण्हुनि पंहिंजा घर ठाहिया, घर आसानी सां न आहे ठहंदो, मुश्किल सां घर ठहंदो आहे। जन माण्हुनि पंहिंजो घर ठाहियो मुश्किलनि सां, उहे सॼा जेके ॿुॾियल घर आहिनि, उहे साहिब खे इटली जो हिकिड़ो ख़ूबसूरत शहरु आहे वीनस, हिनखे उहो इटली जो उहो शहरु लॻे पियो वीनस। त हुन रिपोर्ट करे चए थो अहिड़ा जेके मंज़र आहिनि, अच्छा जेके पहिरियों चए थो अहिड़ा मंज़र मां पंहिंजे 50 सालनि में न ॾिठा आहिनि, त ज़हन ते तसवर चए थो थी, अॻिते चवंदो त अहिड़ी तबाही मां जेको आहे त पहिरियां कॾहिं न ॾिठी आहे, पर चए थो अहिड़ा मंज़र मां कॾहिं न ॾिठा आहिनि। पोइ वरी उनखे मुशाबत ॾिए थो इटली जे उन शहर वीनस सां, जिते माण्हू सियाह घुमणु वेंदा आहिनि, सैरो तफ़रीह करणु। हिकिड़ो आलीशान उहो शहरु आहे, उनजे विच में दरिया वहे थो, ॿिनी पासनि खां उन में बंगला ठहियल आहिनि। ऐं हीउ छाकाणि त हीउ पाण महल नुमा घर मां निकितो, वीएट गाॾी ते वेठो, जंहिं ॿेड़ी में सवार थिए पियो त पहिरियों नौकरनि ॿेड़ी खे साफ़ु कयो, हीउ साहु वेठो आहे ऐं फ़ख़्री अंदाज़ में रिपोर्ट खे घुमाए थो। ऐं जेके ग़रीबनि जा जेके घर आहिनि, जेके भर पासे में मुकमल तौरु छतनि ते जेके घर ॿुॾियल नज़र अचनि था, हीअ उनखे उहो वीनस जा उहे जेको आहे बंगला लॻनि पिया। ऐं हीउ ॿुधाए थो फ़ख़्री आहे त हे जेको आहे हाणे इहो रवैयो आहे, हिकिड़े तरफ़ माण्हू ॿोॾ में मरनि था पिया, माण्हुनि जा घर टही विया आहिनि, माण्हुनि जो माल मरी वियो आहे, माण्हुनि जा बचा हिकु ॻाल्हि बेले जी मानी लाइ परेशान आहिनि। उन ते नदामत करणु बजाए, उन ते अफ़सोस करणु बजाए, ठीकु आहे इहो बरसाति मंसूर वसाण साहिबु कोन असाई, इहो जेको आफ़त हुई मंसूर वसाण साहिबु कोन कई, पर उन आफ़त खां पोइ अहिड़ो अमली कमु त कजे जिन माण्हुनि जी तकलीफ़ घटि खां घटि थी सघे। 14 सालनि खां तव्हां हुकूमत मुल्क ते जेको आहे सूबे ते हाकिम आहियो, इन्हनि माण्हुनि, इहे ग़रीब माण्हू जेके ॿुॾियल आहिनि, इहे ग़रीब माण्हुनि त जेको आहे मंसूर वसाण साहिबु तव्हांखे जेको आहे त इज़तूं बख़्शियूं आहिनि, नसलनि खां तव्हां वॾनि जे मथां हुकुमरानी कयो था, ऐं बजाए जो तव्हां उन्हनि खे कढो ऐं तव्हां अहिड़ियूं वाइड़ियूं ॻाल्हियूं कयो था जंहिंसां माण्हू खे तकलीफ़ पहुचे, जंहिंसां माण्हुनि खे अज़ियत थिए। तव्हांखे इन तकलीफ़ जो अहसासु ई न आहे। हिकिड़ा माण्हू छो त तव्हां त पाण त महल नुमा घर में रहो था, तव्हांखे त कोई तकलीफ़ ई न आई आहे न। इहो अज़ाब त कुदरत वारे जो इन्हनि ग़रीबनि जे लाइ हुयो, जेके ग़रीब मुतासिर थिया आहिनि, ऐं तव्हांखे उन्हनि जी जेको उहे जेको सॼो इलाइक़ो आहे उहो तव्हांखे इटली जो शहर थो लॻे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे। अच्छा, उन हैरान कन ॿी ॻाल्हि इहा आहे त उन वज़ीर साहिब खे घुमण जो फ़ुर्सत हुई, पर उन वीडियो में नज़र अचे थो त माण्हू उनखे ॾिसी करे चवंदा असांजो को मसीह आयो, असांजी को मालिकी कंदो, जॾहिं ॿेड़ी खे हथण जी कोशिशि कंदा त साहिब खे चिड़ लॻे थी, भउ थिए थो मथां मां ॿुॾी न वञा, मां किरी न पवां, त वाठा जेका माण्हुनि खे परे कनि था, उहा एॾी अज़ियतनाक वीडियो आहे, उहो तव्हां ॾिसी न सघंदो। शायदि तव्हां ॾिठी हूंदी दोस्तनि जे जेके मुंहिंजो व्लॉग ॾिसनि था, उहा वीडियो तव्हांजे नज़रनि मां गुज़री हूंदी। हद आहे, इहो इन्हनि माण्हुनि जो मिज़ाज आहे। माण्हू अज़ियत आहिनि, माण्हू तकलीफ़नि में आहिनि, माण्हुनि ते तव्हां मरम रखो, माण्हुनि जी तव्हां जेके का मदद कयो, तव्हां माण्हुनि जी मदद नथा कयो, अञा माण्हुनि जी जेको आहे जेके ज़ख़्म आहिनि उन ते लूणु था बुरकियो वीडियो ठाहे करे, ॿुधायो था त हे इटली जो शहरु आहे ऐं जेको आहे ॾाढो ज़बरदस्त मां जेको आहे उहो थो कयां, इंजॉय थो कयां, 50 सालनि मां अहिड़ा मंज़र न ॾिठा आहिनि। इहे रवैया आहिनि हिननि माण्हुनि जा, इहे असांजा हाकिम आहिनि, इहे 50 सालनि खां 75 सालनि खां हिन मुल्क जे जेको आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हुकुमरानी कनि था। उहे वोटरुनि जा ॿुॾनि था, उहे वोटर जेको आहे त उनजा घर पाणी हेठि आहिनि, उनजी सॼी मिल्कियत लुड़ी वई, उनजी सॼी कमाई लुड़ी वई, बजाए जो उन्हनि खे तव्हां आथत ॾियो, बजाए जो तव्हां उन्हनि 2 मिनटनि जी ॻाल्हि ॿुधो। रिपोर्ट खे ॿुधाए थो त हीउ जेको आहे इटली जो शहरु मूंखे लॻे थो, ऐं जेके मंदर मां इटली वियोसि घुमणु, पोइ उतां जो जेको इटली हिन शहर टाइप जो शहरु आहे उते घुमणु वियोसि, पोइ हीअं अहिड़ा मंज़र हुया ऐं मां मूंखे उहे मंज़र था नज़र अचनि। अहिड़ियूं वाइड़ियूं ॻाल्हियूं। इहे पीपल्स पार्टी जा अहम अॻवान आहिनि, इहे असांजा हाकिम आहिनि, इहे सूबनि जा जेको वफ़ाक़ी सूबाई वज़ीर रहिया आहिनि, इहे हिननि जा रवैया आहिनि। हालति इहा आहे सॼे सिंध मां हिन टाइम ताईं शहरनि मां त जेको आहे बरसाति जो गंदो पाणी निकाल न थी सघियो आहे। शहरनि में त गंदो पाणी जेको हिन वक़्तु बि मौजूदु आहे।
पर हिन वज़ीर हिकु त पंहिंजी जेको आहे त महल मां निकितो आहे, हिनखे तकलीफ़ जो अहसास ई कोन्हे त कहिड़ो आहे, ऐं पोइ वरी वेही करे माण्हू खे चए थो जेको इटली जो शहर आहे। हे हिननि माण्हुनि जा रवैया आहिनि। अॼु पियो सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू में मुलाक़ात थींदी।